नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालानी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल केस बाबति जोड़ियल गॾियल जांच टीम जी सिफ़ारिश बाद अदालती हुकुम खां पोइ शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जी ॿीहर पोस्टमार्टम करण लाइ क़ब्र कुशाई अॼु डॉक्टर GIT रुकनी टीम PMC अस्पताल नवाबशाह जी मेडिकल सुपरिटेंडेंट जी अॻुवाणी में जोड़ी वई है, जंहिंमें फ्रांस मेडिकल जो प्रोफेसर पैथोलॉजी जो प्रोफेसर खे शामिल कयो वियो है। क़ब्र कुशाई सेक्रेटरी हेल्थ सिंध, रजिस्ट्रार हाई कोर्ट सिंध डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फेरोज, सिविल जज कंडियारो एंड जुडिशनल मैजिस्ट्रेट टे कंडियारो ऐं उन खां अलावा गॾियल जांच कमेटी जे तमाम मेंबरनि जी निगरानी में कई वेंदी। कुछ देर बाद शहीद सहाफ़ी जे क़ब्र कुशाई कई वेंदी। डॉक्टरनि जी टीम, मैजिस्ट्रेट, पुलिस, GIT जी टीम क़ब्रिस्तान पहुची वई है। क़ब्रिस्तान जे चौधारी पुलिस खे अलर्ट कयो वियो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़